गवर्नमेंट हाई स्कूल मीरो खान के हेड मास्टर वाहिद बख्शतुनिया के रिटायरमेंट के मौके पर स्कूल के उस्तादन अगस्टा पारां अलविदाई तकरीब कोठाई जैमें संदस तालीमी खिदमत नवज़ मनता तौर स्कूल के उस्तादन तरफा शील्ड पेश कई हुई। तकरीब में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर नवाब अली खोखर, तालके आई एजुकेशन ऑफिसर अयाज हुसैन चाडो समेत बेन शिरकत कई। इन मौके पर आयल मेहमान उस्तादन अवामी आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त उस्ताद इंसान के उमड़ाई में कढी रोशनी में आणे थो। जेकॾहिं असांजे मुआशरे में उस्ताद न हुजनि त उहो मुआशरो जाहिलनि वारो मुआशरो हुजे। साईं खे जॾहिं बि असां ॾिठो त हमेशह पंहिंजी महिनत में मगन रहियो ऐं इल्मु ऐं अकुल जूं ॾाहप जूं ॻाल्हियूं ॿारनि ताईं पहुचायूं। ऐं साईं हिकु उमेद जो किरणो हो जेको हाणे हिन स्कूल में न हूंदो, पर साईं मां उमेद इहा आहे त हू पंहिंजे इल्म खे पाण ताईं महदूद न रखंदो। साईं हर सब्जेक्ट बहितर नमूने सां पढ़ायो आहे ऐं ख़ासि तौर ते 10हीं क्लास जो क्लास टीचर रहियो आहे 3 ॾहाका, ऐं उन में त खेसि तमामु घणी महारत हासिलु आहे। ऐं साईंअ जा शागिर्द जेके आहिनि उहे हींअर सिंध जी कुंड कुड़छ में मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि। साईं जा शागिर्द वॾनि वॾनि उहिदनि ते आहिनि हिन वक़्तु। साईं हिकु वक़्त ते अंग्रेज़ी, सिंधी ऐं बायोलॉजी, फिज़िक्स जो माहिर उस्ताद हुयो। अहिड़ा उस्ताद असांजे स्कूलनि में तमामु घटि आहिनि। ऐं साईं जे रिटायर थियण सां जेको ख़ाल पैदा थियो आहे असांजे हिन गवर्नमेंट हाई स्कूल मीरो खान में, असांखे उमेद न आहे त इहो को ख़ाल भरिजी सघंदो। 60 साल उमिरि पूरी करण करे मां रिटायर कयो आहे ऐं उस्तादनि प्रोग्राम तरतीबनो शानदार प्रोग्राम हुयो। सभिनी उस्तादनि दिलि खोले हुन में हिसो वरितो ऐं ख़ुशीअ सां शामिलु थिया ऐं उस्ताद काफ़ी ॾुखारा आहिनि त मां हिन खां नौकिरी खां रिटायर पियो थियां, पर मुंहिंजो उन उस्तादनि सां वाइदो आहे त मूंखे पाण खे धार न सम्झनि। जॾहिं बि मूंखे ज़रूरत पवंदी दोस्तनि खे मां हाज़िर आहियां। मां स्कूल ईंदुमि, घुमण बि ईंदुमि ऐं कंहिं बि कमकार में ज़रूरत पए मां हाज़िर आहियां। इन मौके ते उस्तादनि जो चवणो हो त इल्मु ॼाण ऐं शूर जी पखड़ में उस्ताद जो बुनियादी किरदारु हूंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk